अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अमालिना ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يتق الله يجعل له مخرجا ويرزقه من حيث لا يحتسب ومن يتوكل على الله فهو حسبه إن الله بالغ أمره قد جعل الله لكل شيء قدرا وقال رسول الله صلى الله عليه وآله وسلم من لزم الاستغفار جعل الله له من كل ضيق مخرجا ومن كل هم فرجا ورزقه من حيث لا يحتسب ये सूरह तलाक जी हिकिड़ी आयत जो हिकिड़ो हिस्सो मूं तिलावत कयो आहे जंहिंजो तर्जुमो इहो आहे अल्लाह ताला फरमाए थो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा जेको माण्हू अल्लाह पाक खां डिॼे थो तक़वा जो असल मतिलबु आहे असल लफ़्ज़ आहे वक़ा यक़ी विक़ायतन मां ऐं वक़ा यक़ी विक़ायतन चइबो आहे बचण खे ज़ाहिर आहे हिकिड़ो माण्हू कंहिं शइ खां डिॼंदो त उन खां बचंदो माना अल्लाह पाक खां जेको माण्हू डिॼंदो पोइ अल्लाह पाक जी नाफ़रमानीअ खां बचंदो त असल मक़सूद जेको आहे अल्लाह पाक जो एतिरो डपु हुजे जो अल्लाह ताला जी नाफ़रमानीअ खां इंसान खे बचाए छॾे वमन यत्तक़िल्लाह जेको माण्हू अल्लाह ताला खां डिॼे थो यजअल लहू मखरजा त ओ अल्लाह ताला उन जे लाइ छुटकारे जो को इंतज़ाम बनाए थो छुटकारे जी राह बनाए थो वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब ऐं रोज़ी ॾिए थो उन खे जितां उनखे ख़्याल बि न हुजे यानी अल्लाह पाक तक़वा जा हिते ॿ फ़ाइदा बयान फरमाया तक़वा जो मतिलबु आहे अल्लाह पाक खां डिॼी करे अल्लाह पाक जिन शयुनि खे हराम कयो आहे उन खां बचे ऐं जेके शयूं ज़िम्मेदारियूं अल्लाह ताला यानी पंहिंजे बंदे जे मथां लागू कयूं आहिनि उन्हनि खे पूरो करे यानी दीन ते हले त पोइ अल्लाह ताला उन जे लाइ ॿ वाइदा हिते फरमाया हिकिड़ो इहो त उन जूं जेके परेशानियूं हूंदियूं उन जा जेके मुंझारा हूंदा उन जा जेके मसइला हूंदा अल्लाह ताला उन जे लाइ हिकिड़ी राह कढी ॾींदो उनखे यानी उते उन्हनि परेशानियुनि खां निजात अल्लाह उनखे करे ॾींदो ऐं रोज़ी अल्लाह ताला उनखे अहिड़ी जाइ तां अता फरमाईंदो जितां उनखे ख़्याल बि कोन थो थी सघे ऐं मूं जेका हदीस पढ़ी तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस है अबू दाऊद में ग़ालिबन है उन में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मल लज़िमल इस्तिग़फ़ार जेको माण्हू इस्तिग़फ़ार खे लाज़िम पकड़े ऐं उलमा फरमाईंदा त लाज़िम पकड़ण मां मतिलबु आहे कसरत सां इस्तिग़फ़ार करे घणो अल्लाह ताला खां माफ़ी घुरे ऐं
हिकिड़ी इस्तिग़फ़ार ऐं हिकिड़ी तौबा, मुकम्मल इस्तिग़फ़ार तौबा आहे। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो वस्तग़फ़िरू रब्बकुम सुम्म तूबू इलैहि, तव्हां अल्लाह पंहिंजे पालणहार खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश वठो, सुम्म तूबू इलैहि, पोइ वरी उन जे तरफ़ रुजू बि करियो, तौबा बि करियो। इस्तिग़फ़ार जो मतिलबु हूंदो आहे त माज़ीअ जा जेके गुनाह आहिनि असांजा, जेके असां खां थी वियूं ॻाल्हियूं, या अल्लाह उहे मुआफ़ फरमा, इहो हूंदो। ऐं तौबा जो मतिलबु इहो हूंदो त या अल्लाह उहे बि माफ़ फरमा, ऐं आइंदा हाणे आऊं कोन कंदुसि, इन जो आऊं पको पहदो करियां। फौरी तौर ते गुनाह खे छॾे ॾे, पोयां जेको गुनाह थियो उन ते नदामत यानी ॾुख, ऐं आइंदा न करण जो पको पह। तक़वा जी इब्तिदा इतां ई आहे। क़ुरान में तक़वा जो लफ़्ज़ आहे, हदीस पाक में इस्तिग़फ़ार जो। ये जअल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जअलल्लाहु लहू मिन कुल्लि ज़ैक़िन मख़रजा, हर ॾुखियाईअ में, ज़ैक़ चइबो आहे यानी मुंझारो, फाथल, यानी जंहिं शइ में माण्हू फाथो पियो हुजे, तंगी हुजे, ॾुखियाई हुजे, कुशादगी न हुजे बल्कि तंगी हुजे। हर ॾुखियाईअ मां, हर तंगीअ मां अल्लाह पाक उन जे लाइ छा कढी ॾींदो? मख़रजा। मख़रज चइबो आहे छुटकारे जी जॻह, निकिरण जी जॻह। जेका परेशानी हूंदी अल्लाह ताला उन परेशानीअ मां राह कढी ॾींदो। वमिन कुल्ल हमिन फरजा, ऐं हर हम यानी हर अहिड़ो फ़िक्र जेको इंसान खे ॻारे छॾे, अल्लज़ी युज़ीबुल इंसान, हम चइबो आहे उन ग़म खे, उन फ़िक्र खे जेको इंसान खे अंदरि ई अंदरां वियो ॻारे, त हीउ मसइलो कीअं थींदो, हीअ परेशानी कीअं हल थींदी। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि पिया त हर ॻारण वारे फ़िक्र में मां अल्लाह रब्बुल आलमीन हुनखे छा कढी ॾींदो? वमिन कुल्ल हमिन फरजा, यानी कुशादगी कढी ॾींदो। हिकिड़ो माण्हू आहे, उनखे मुआशी एतबार सां परेशानी आहे, रोज़ीअ जे एतबार सां परेशानी आहे, त अल्लाह रब्बुल आलमीन हुनखे कुशादा रोज़ी अता फ़रमाए छॾी हिन अमल जे बरकत सां, इस्तिग़फ़ार ऐं तौबा ऐं गुनाहनि खां बचण जे बरकत सां। हिकिड़ो माण्हू आहे, उनजो घरेलू के मुसीब परेशानियूं आहिनि, ज़ाल ऐं मुड़ुस पाण में नथा ठहनि, परेशानियूं आहिनि, हिक ॿिए जूं तबियतूं कोन पई मिलनि, त इहा परेशानी आहे, इहा हुनखे अहिड़ी शइ आहे जेका हुनखे अंदरि ई अंदरि ॻारे पई, कंहिंखे चई बि कोन थो सघे, ॿुधाए बि कोन थो सघे, ऐं अंदरि ई अंदरि ॻरे पियो जहिड़ो। अहिड़े तरीक़े सां के बीमारियूं अहिड़ियूं लॻल आहिनि जिन जे इलाज जे बावजूदु, कोशिशुनि जे बावजूदु उहे बीमारियूं उहे हल कोन पई थियनि, उन्हनि खां शिफ़ा कोन पई मिले। त कंहिं बि क़िस्म जी यानी फ़िक्र में मुब्तला हुजे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि पिया वमिन कुल्ल हमिन फरजा, ऐं वरी इहो ई साॻियो वरज़क़हु मिन हैसु ला यहतसिब, जेको क़ुरान पाक में आहे उहो ई अल्लाह ताला फरमाए, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, टियों इनाम इहो आहे इस्तिग़फ़ार जो ऐं तौबा जो, तक़वा जो, त अल्लाह पाक इन माण्हूअ खे रोज़ी अहिड़ी जॻह तां बेहिसाब अता फ़रमाईंदो जितां हुनखे साए गुमान बि कोन। हीअ अल्लाह पाक जा वाइदा आहिनि, जेके फ़ज़ाइल आहिनि उहे अल्लाह जा वादा आहिनि, ऐं अल्लाह वाइदे ख़िलाफ़ कोन्हे। हा, वाइदे में देरि लॻी सघे थी, वाइदे जे पूरे थियण में कुझु वक़्तु लॻी सघे थो, ओॾी महिल सब्र कबो। उन जे लाइ हुकुम छा आहे? तकड़ न करियो, लॻा रहो, तकड़ न करियो, पंहिंजे मसइलनि खे हल करण जे लाइ तकड़ न करियो। अल्लाह पाक पूरो कंदो, जेकॾहिं अल्लाह पाक जी हिकमत हूंदी जल्दी तव्हांजो मसइलो हल करण जी, त जल्दी फ़रमाईंदो, ऐं जेकॾहिं देरि सां करण जी हिकमत हूंदी त देरि सां कंदो। तव्हांजे हक़ में बहितर हूंदो करे छॾींदो, तव्हांजे हक़ में हिन मसइले जो हल बहितर कोन हूंदो त कोन थींदो, जेको थींदो उहो बहितर थींदो। उन करे अल्लाह जे फ़ैसिले ते राज़ी रहो। अच्छा, अल्लाह पाक तक़वा जा
फ़रजा जे लफ़्ज़ ते हिकिड़ी ॿी हदीस यादि आई जंहिंजे अंदरि अचे थो अफ़ज़लुल इबादत इंतिज़ारुल फ़रज। तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि पिया त सभिनी इबादतुनि मां अफ़ज़ल तरीन इबादत इहा आहे त इंसान कुशादगीअ जे इंतज़ार में हुजे रहे। हिकिड़ो माण्हू आहे, उनखे परेशानियूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, हाणे हू छा थो करे, हू नमाज़ पढ़े थो, दुआ घुरे थो, अल्लाह जे साम्हूं रोए थो, सजदे में वञी रोए थो ऐं कोशिशूं बि करे थो, ज़ाहिरी जेके जाइज़ असबाब आहिनि उन्हनि खे बि अपनाए थो ऐं घुरे पियो अल्लाह खां, पर अञा मसइलो हल कोन थो थिए। त पोइ ही इंतज़ार में आहे, ही अल्लाह जे दर खे छॾे कोन थो, न को अल्लाह ते एतिराज़ थो करे त अल्लाह ताला मूंखे छो हिन मुसीबत में मुब्तला करे छॾियो ऐं अल्लाह हल ई कोन पियो करे। हेतिरो कुझु दुआऊं घुरियूं अथमि, हेतिरो कुझु जेको आहे सो मूं आमाल कया आहिनि, अञा ताईं मुंहिंजो मसइलो हल कोन पियो करे, एतिराज़ कोन थो करे ऐं दर बि कोन थो छॾे। चए थो न थींदो इन ई दर तां, पियो घुरंदुसि पियो घुरंदुसि पियो घुरंदुसि, पर थींदो, उम्मीद लॻाए वेठो आहे मुंहिंजो मसइलो हल कंदो अल्लाह पाक। त पोइ इहो जेको वक़्तु हिनखे लॻंदो न, जेसीं हिन जो मसइलो हल थिए ओस ताईं जेको वक़्तु हिन इंतज़ार में पियो गुज़ारे न, इहो ईअं जहिड़ो बहितरीन इबादत में आहे। अल्लाह पाक हिन जे लाइ पाण वटि बहितरीन इबादत लिखल। केतिरा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन सां अल्लाह पाक जो मामिलो ईअं थींदो आहे जो अल्लाह ताला हुननि खे परेशानियूं ॾींदो आहे। अल्लाह ताला हुननि खे का न का जान में, माल में, इज़त में, औलाद में, सिहत में, कंहिं बि शइ जी घरेलू एतबार सां का न का परेशानी ॾींदो आहे ऐं पोइ हू पिया रोईंदा आहिनि, पिया घुरंदा आहिनि, मसइलो हल थींदो कोन। मक़सदु छा हूंदो आहे, हिननि खे अल्लाह पाक खे वॾा दर्जा अता फरमाइणा हूंदा आहिनि। हीउ वीचारो सम्झंदो कोन्हे ऐं हीउ इन दुनियावी परेशानीअ जे करे ऐं पर छॾींदो बि कोन्हे दर अल्लाह जो। पोइ छा थींदो, अल्लाह पाक हिनखे एॾे वॾे दर्जे ते पहुचाए छॾींदो आहे जेको ही इबादत सां पहुची कोन सघे। अल्लाह पाक वॾो करीम आहे, वॾो रहीम आहे। असां सम्झी बि कोन था सघूं अल्लाह जे रहम खे, अल्लाह जे करम खे, अल्लाह जी महिरबानीअ खे, अल्लाह पाक जे इंसाननि खे, असांखे भाइण खे, उन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि अल्लाह पाक जा इंसान खे नवाज़ण जा, कहिड़ा कहिड़ा यानी अल्लाह पाक जूं अदाऊं आहिनि इंसान खे जेको आहे सो अताऊं करण जूं, नवाज़िशूं करण जूं। उहा मुसीबत जेका रुजू इल्लाह जो ज़रियो बणिजी वञे, उहा नेमत आहे। हिकिड़ो माण्हू आहे, पहिरीं नमाज़ कोन पढ़ंदो या पढ़ंदो त का पढ़ंदो कोन, ॿी का छॾींदो, या 5 ई वक़्त पढ़ंदो त तहज्जुद कोन पढ़ंदो, या तहज्जुद बि पढ़ंदो त उन इख़लास सां, उन दर्द सां, उन तवज्जो सां कोन पढ़ंदो। हाणे जेॾी महिल उनखे का परेशानी अची वई, का मुसीबत अची वई, हाणे हू रोए थो, वॾे इख़लास सां, वॾे ख़ुशू ख़ुशू सां नमाज़ूं पढ़े थो, राति जो बि थिए थो, तिलावत करे थो, सजदे में रोए थो, त इहा नेमत हुनखे अल्लाह पाक जे वेझो करण जो ज़रियो बणिजी वई। इहा मुसीबत कान्हे, हक़ीक़त में नेमत। वरी इन जे मुक़ाबले में उहा नेमत जेका अल्लाह खां परे करे छॾे। हिकिड़ो माण्हू आहे, 5 वक़्त नमाज़ी हो, तहज्जुद गुज़ार हो, तस्बीहात कंदो हो ऐं दीनदार हो, पर जेको आहे सो मुआशी एतबार सां हो पे दुआऊं घुरी, या अल्लाह मूंखे माल अता फरमा, मूंखे हलाल रोज़ी कुशादा अता फरमा वग़ैरह। हाणे हुनखे माल मिलियो, माल में दुकानदारीअ में, इन्हनि शयुनि में एॾो मशगूल थियो जो हिर्स में वञी हराम में पियो। हिर्स, लालच, अञा हबच अञा अचे, वञी व्याज में पियो। वॾे में वॾी गंदी शइ व्याज, जंहिंसां अल्लाह ताला जेको आहे सो यानी जंग जो ऐलान कयो, जंग जो ऐलान अंदाज़ो लॻायो। ऐं कंहिं क़ौम खे ॾिसणो हुजे न, इहे तबाह त कांदी थिए, त 2 शयूं ॾिसणु घुरिजे।
जे ॿ शयूं उन में आम पियूं थियनि त माना त भाई जो फ़ैसिलो पियो थिए हिननि जे लाइ, हिकिड़ी ज़िना ऐं ॿियो व्याज। ज़िना ऐं व्याज ए ॿ अहिड़ियूं ख़तरनाक जेको आहे उहो मुसीबतूं आहिनि जेके क़ौमुनि खे तबाह करे छॾीनि। ऐं अॼु ग़ैरनि जी सोच, अॼु काफ़रनि जी सोच, असां यानी वॾियूं सालनि जा साल उन्हनि जूं सोचूं हलियूं आहिनि ऐं उन्हनि असांखे मुसलमाननि खे किराइण जे लाइ असांखे इन्हनि ॿिनि शयुनि में मुब्तला पिया कनि। अख सां कंहिं नामहरम औरत खे ॾिठो या कंहिं बेरीश छोकिरे खे ॾिठो ऐं जेको आहे सो यानी शहवत सां, त इहो छा आहे, अखियुनि जी ज़िना आहे। ज़बान सां ॻाल्हायो, इहा ज़बान जी ज़िना आहे। कननि सां हुनजी ॻाल्हि ॿुधी ऐं शहवत सां, त पोइ इहा कननि जी ज़िना आहे। हथु लॻायो या मुसाफ़ो कयो कंहिं अहिड़े सां, इहा हथ जी ज़िना आहे। हली करे वियो उन ॾे, इहो पेरनि जी ज़िना आहे। अखियूं बि ज़िना कनि थियूं, कन बि ज़िना कनि था, हथ बि ज़िना कनि था। केतिरियूं ज़िनाऊं हींअर आम कयूं वयूं आहिनि। ऐं वॾो गुनाह, वॾो यानी गुनाह, इहा वॾी ज़िना जेका आहे, अल्लाह पनाह में रखे, बदकारी आहे केॾी आम। ऐं ॿियो व्याज, व्याज जूं केॾियूं सूरतूं। बैंकूं जेके आहिनि उहे पाण पेशकश थियूं कनि। गुरबत जो वक़्तु आहे, हालात आहिनि माण्हुनि जे मथां, परेशानियूं आहिनि, ईमान बि एतिरो कोन्हे। हिकिड़े पासे परेशानियूं हुजनि, हिकिड़े पासे ईमान कमज़ोर हुजे, उन साम्हूं उन माण्हूअ जे साम्हूं जंहिंजे मथां कर्ज़ हुजनि, परेशानियूं हुजनि, त उन जे साम्हूं जेॾी महिल लखें रुपया पेश कया वेंदा, बाबा तूं वठि, ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं यानी सिंगारे करे उन जे साम्हूं पेश कयूं वेंदियूं, त उहो वीचारो तिरकी वेंदो। इनखे आम कयो पियो वञे सोची सम्झी साज़िश जे तहत। हदीस पाक में वाज़े है त इहे ॿ गुनाह जंहिं क़ौम में आम थिया, माना तबाह। गुनाह जेके आहिनि न, उहे तबाही आहे। उन अल्लाह पाक वटि अचे। छा आहे, जॾहिं बि का मुसीबत अचे, जॾहिं बि का परेशानी अचे, हुकुम छा आहे, हुकुम पहिरीं अल्लाह वटि अचो। आई बि सोचो, जेॾी महिल आई आहे परेशानी, फौरन तव्हांजो ज़हन वञे त अल्लाह पाक जे तरफ़ां आई आहे। हाणे या त ही मुंहिंजे गुनाहनि जे करे आहे। गुनाहनि अल्लाह ॼाणे थो, अल्लाह हर वक़्तु ॿुधे पियो, अल्लाह हर वक़्तु ॾिसे पियो, अल्लाह दिलि जी कैफ़ियतुनि खे ॼाणे थो। अल्लाह खां को राज़ कोन्हे, लिकियलु कोन्हे, अल्लाह पाक ॾिसे पियो। इन्हनि गुनाहनि जे मथां, इन्हनि जेके आहिनि ॾोहनि जे मथां केॾी महिल पकड़ अची सघे थी। पोइ अचे थी त इंसानु फथके थो। जेॾी महिल अचे थी पकड़ त पोइ फथके थो, पोइ परेशान थिए थो। पोइ बि अल्लाह रब्बुल आलमीन घस ॾेखारियो आहे। ईअं कोन्हे त अल्लाह रब्बुल आलमीन पोइ चए थो न हाणे बसि भले तूं जेको थो लोड़ न। अल्लाह ताला वॾो करीम आहे। अल्लाह चए थो वरी बि अचो, ठीकु आहे, हाणे तौबा करियो, सची तौबा करियो, सची तौबा करियो, अचो, ॿ रकातूं तौबा सलात तौबा पढ़ो, रो मुंहिंजे साम्हूं, माफ़ी घुरो, ऐं उन खां पोइ सलातुल हाजात पढ़ो। या अल्लाह असांजो हीउ मसइलो हल फरमा, असांजो हीउ ग़म दूर फरमा, असांजे हिन ग़म खे ख़ुशीअ में तब्दील फरमा। ऐं घुरंदा रहो, घुरंदा रहो, घुरंदा रहो, ऐं उम्मीद पूरी रखो त अल्लाह रब्बुल आलमीन मसइले खे हल फरमाईं। पूरी उम्मीद रखो ऐं घुरी घुरी अल्लाह जे पंहिंजे मामले खे अल्लाह जे हवाले करे छॾियो, अल्लाह जे हवाले करे छॾियो। या अल्लाह मूं पंहिंजो मामिलो व उफ़व्विज़ु अमरी इलल्लाह, आऊं पंहिंजे मामलात खे अल्लाह जे हवाले थो करियां। मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे मसइलनि खे मूंखां वधीक संवारण वारो आहे। आऊं पंहिंजा मसइला कोन थो संवारे सघां, मुंहिंजो अल्लाह मुंहिंजा मसइला हल करे सघे। उन अल्लाह जे आऊं पंहिंजे पाण खे सुपुर्द थो करियां, पंहिंजे तमामु हालात खे उन अल्लाह जे हवाले थो करियां। पर अल्लाह सां ताल्लुक़ सही करणु ज़रूरी आहे। जेकॾहिं गुनाहनि जे करे पई मुसीबत अचे, ज़ाहिर आहे असां अहिड़ा जेको आहे सो
अल्लाह वारा ओलिया इकराम जेके अल्लाह वारा हूंदा आहिनि जिन खे मुसीबतूं ईंदियूं आहिनि उन्हनि जे दर्जात खे बुलंद करण जी, ओड़ा असां त कोन आहियूं, असां त गुनहगार आहियूं। त असांखे जे मथां जेके परेशानियूं अचनि थियूं उहे गुनाहनि जे करे थियूं अचनि। इन करे इहो कजे, इस्तिग़फ़ार कजे, अल्लाह खां घुरिजे, इहो दर न छॾिजे। इन तां फ़ाइदो ई फ़ाइदो मिलंदो, अजुर बि मिलंदो। जीअं हदीस पाक में अचे थो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जॾहिं बि का परेशानी ईंदी हुई त पाण छा कंदा, फ़ौरन नमाज़ जे तरफ़ मुतवजा थींदा। जेका ॻाल्हि आई फ़ौरन नमाज़, जंग जो मसइलो आयो फ़ौरन नमाज़, बुख जो मसइलो आयो फ़ौरन नमाज़, जेका परेशानी आई फ़ौरन नमाज़, फ़ौरन नमाज़। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो मशहूरु वाक़ियो आहे, जॾहिं उहे इराक़ मां हिजरत करे ऐं शाम पे विया, मिस्र मां लंघण थियो। मिस्र जो जेको बादशाह हो उहो बदमाश क़िस्म जो, गंदी तबीयत जो हो। उहो का हसीन औरत हूंदी हुई त पोइ उन सां गॾु उनजो मुड़ुसु हूंदो, उन मुड़ुस खे माराए छॾींदो ऐं उन हसीन औरत खे जेको तो कब्ज़ो करे छॾींदो। हज़रत सारा रज़ी अल्लाह तआला अन्हा जेका यानी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी ॾाढी ख़ूबसूरत हुई। हुनखे माण्हुनि ॿुधायो, पहिरीं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे उन घुरायो, चई केरु आहे माई तोसां गॾु? त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त हीअ मुंहिंजी भेण आहे, छो त मुसलमान जो भाउ इन एतबार सां। पोइ वरी पाण जेको सो वापसि आया त हुन फ़ौजियुनि खे मोकिलियो त हिन औरत खे वठी अचो। पाण चयो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हुनखे चयो त मूं हिन जे साम्हूं चयो आहे त तूं मुंहिंजी भेण आहीं, जेॾीमहिल तोखे सॾु करे त तूं बि चइजां त हीउ मुंहिंजो भाउ आहे, छो त इहो कूड़ कोन्हे, इहो सच आहे। इन एतबार सां त असां इस्लामी भाउर भेण आहियूं। सो हू औरत वई, हुन चयो, पर हू वरी बि बदमाश क़िस्म जो माण्हू, हुन ग़लति नीयत सां, अच्छा हूअ जेॾीमहिल सारा खे वठी विया बादशाह ॾे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम छा कयो, हाणे वीचारो छा करे, बादशाह मुल्क उपरायो ऐं पाण जेको आहे सो यानी होॾां बादशाह उनजी फ़ौज ऐं हीअ हेॾां अकेलो। पर अल्लाह वारो कॾहिं अकेलो कोन थींदो आहे, जंहिंजो अल्लाह सां ताल्लुक़ आहे उहो अकेलो कोन थींदो आहे। हीअ त ज़मीन जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह आहे न, हिन अल्लाह वारे जो उन ज़ात सां ताल्लुक़ आहे जेको 7 ज़मीन 7 आसमाननि जो बादशाह आहे। त हूअ जीअं ई हुनखे फ़ौजी वठी विया त हिन नमाज़ शुरू कई, नमाज़ जी नियत ॿधी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम नमाज़ पिया पढ़नि डिघी नमाज़। अल्लाह जो शान, हुते जेॾीमहिल औरत उहो पहुती हज़रत सारा, हुन गंदी नियत सां हथु वधायो, हथु वधाई त हुनजे मथां जेको आहे सो ॾकूणी तारी थी वई, फालिज वांगुरु तारी थी वियसि, सॼो जिस्म जेको आहे किरी पियो ऐं फतकणु लॻो। सम्झी वियो, यकदमि चई त तूं दुआ घुर। मां पंहिंजे फ़ौजियुनि खे चई त हीअ मूं वटि कंहिंखे वठी आया आहियो, हीअ त लॻे थो जिनड़ीअ का। पोइ हज़रत सारा खे चई त तूं मुंहिंजे लाइ दुआ घुर त अल्लाह ताला मूंखे सही करे, आऊं तोसां को ग़लति। त हज़रत सारा दुआ घुरी, ठीकु थी वियो। वरी हुन ग़लति नियत सां हथु वधायो। जेके जिन माण्हुनि में आदतूं, गंदियूं आदतूं पुख़्तिया थी वेंदियूं आहिनि न, पोइ उन्हनि खे मां जान छॾाइणु ॾुखियो हूंदो आहे, पर हिमत कंदा, अल्लाह खां घुरंदा त पोइ जान छुटी वेंदी। पर जेकॾहिं हिमत न कंदा, ख़ुदा न ख़ासा मौत ताईं आदत, गंदियूं आदतूं रहियूं त अल्लाह खे कहिड़ो मोह ॾेखारियो, उन करे हिमत। पर बहरहाल हू त हो बि काफ़िर हो, बदमाश हो, गंदी नियत वारो हो, बदबातिन हो। हुन वरी उन जे मथां उहा साॻी कैफ़ियत तारी। पोइ ॿिए दफ़ा या 3 दफ़ा हुन चयो त बाबा हिन खे वठी वञो। ऐं बल्कि हज़रत हाजरा जेका हुनजी लोंडी हुई या हुनजी धीउ हुई, बादशाह जी धीउ हुई, उन पंहिंजी धीउ हिनखे ॾिनी त हीअ मां तोसां गॾु थो करे ॼणा हिन खे वठी वञ। उन ज़माने में धीअूं बि ॾियण जो रिवाज हो। हू जेॾीमहिल हज़रत सारा जेॾीमहिल वापसि आई त अची हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अञा बि नमाज़ में हुआ, नमाज़ में हुआ। जेॾीमहिल हिननि जो महसूसु कनि त हीअ वापसि अची वई आहे त पोइ सलाम फेरे ऐं पोइ कारगुज़ारी पुछनि उन्हनि खां
हुननि चयो त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला मुंहिंजी इज़त बचाई ऐं हीउ वाक़ियो थियो ऐं हीअ जेका हुननि पंहिंजी धीअ उहा बि ॾिनी आहे पर आऊं तव्हांखे थी हदियो करियां बल्कि चवंदो तव्हां हिननि सां निकाह करियो। पोइ वरी हज़रत सारा मां अल्लाह पाक हज़रत इसहाक़ ॾिनो ऐं जेको सो हज़रत हाजरा मां अल्लाह ताला हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम ॾिनो। इहो पोइ वरी ॿिया वाक़ियात आहिनि। त मक़सदु इहा छा त असांखे परेशानीअ जे वक़्तु छा करणु घुरिजे। माण्हू चवंदा आहिनि साईं असांजे मथां अलाए कंहिं तावीज़ करे छॾिया आहिनि, अलाए जिन्नात आहिनि, हीअं आहे हूअं आहे। पोइ जेको सो कहिड़ियुनि शयुनि में वरी लॻंदा आहिनि आमिलनि जे पासे, आमिलनि जे हथे चढ़ंदा आहिनि। आमिलनि मां 90% जेके आहिनि उहे आहिनि वीचारा ईअं त माल बि खसींदा ऐं इज़त जो बि ख़तरो ऐं कम बि ऐं अक़ीदे जो बि ख़तरो, अक़ीदा बि ख़राबु करे छॾींदा। दीन बि वियो, दुनिया बि वई, अल्लाह पनाह में रखे। इन जे बदिरां छा आहे, इंसान जेको आहे अल्लाह पाक जे तरफ़ मुतवजा थिए, अल्लाह जे साम्हूं रोए त पोइ अजुर बि मिलंदो ऐं परेशानीअ जो हल बि थींदो। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼुकल्ह परेशानियूं आहिनि, हर माण्हू परेशान आहे छो त गुनाह आहिनि, हर माण्हू गुनाहनि में मुब्तला आहे, उन करे हर माण्हू परेशानीअ में ऐं इन जो हल तक़वा आहे। तक़वा जो ॿिया बि फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो फ़ाइदो अल्लाह पाक फ़रमायो हिते हिन सूरत में, सूरत तलाक़ में, वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मिन अमरी युसरा, जेको माण्हू अल्लाह खां डिॼे थो अल्लाह ताला उन जे लाइ उन जे मामले में, उन जे कम में आसानी पैदा करे थो। असां चवंदा मुंहिंजा मसइला आसान थियनि, परेशानियूं आसान थियनि, ॾुखिया कम आहिनि, फलाणो कमु ॾाढो ॾुखियो आहे, अल्लाह करे आसान थिए। अल्लाह फरमाए पियो, अल्लाह पाक पंहिंजे क़ुर पाक में वाइदो फरमाए छॾियो आहे त आसानीअ जो वाइदो आहे उन्हनि माण्हुनि सां जेके तक़वा इख्तियार कनि, यानी गुनाहनि खे छॾी। अहिड़े तरीक़े सां ॿिए हंधि अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू फुरक़ाना, जेको माण्हू तक़वा इख्तियार कंदो, गुनाहनि खे छॾींदो ऐं दीन वारी ज़िंदगी अपनाईंदो, अल्लाह पाक उनखे फुरक़ान अता फरमाईंदो। फुरक़ान माना दिलि में अल्लाह उनखे नूर विझंदो। इन दिलि जे नूर सां उहो ॾिसंदो, हुनखे महसूसु थींदो त हीअ शइ ग़लति आहे, हीअ शइ सही आहे। हिकिड़ो अखियुनि जो नूर, इहो त सभु माण्हू सम्झनि था। हिकिड़ो दिलि जो नूर, जंहिं दिलि जे नूर सां इंसान जेको आहे सो महसूसु करे, विजदानी कैफ़ियत सां महसूसु करे त हीअ शइ सही आहे, हीअ शइ ग़लति। इहो इहो नूर जेको दिलि जो नूर छा ते वाइदो आहे, तक़वा ते वाइदो। अॻियां अल्लाह ताला तक़वा ते वाइदो, अला इन औलिया अल्लाह अला इन औलियाहु इल्लल मुत्तक़ून, इन औलियाहु इल्लल मुत्तक़ून। अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह जा वली सिर्फ़ मुत्तक़ी आहिनि। मुत्तक़ी माना नाले जा मुत्तक़ी न, ज़ात जा मुत्तक़ी न, बल्कि मुत्तक़ी जो मतिलबु छा आहे त तक़वा जी वस्फ़ वारा आहिनि, तक़वा वारा आहिनि, परहेज़गारीअ वारा आहिनि। अल्लाह खां डिॼी जिन जिन शयुनि खां अल्लाह ताला रोकियो आहे उन्हनि खां परहेज़ कनि था ऐं जिन जिन शयुनि खां अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम कयो त हीउ करियो उनखे पूरो कनि था। उन में अखियूं पोरे न को पंहिंजी ॾुखियाई था ॾिसनि, न को पंहिंजे माल जो नुक़सान था ॾिसनि, न को कंहिं शइ खे कोन था ॾिसनि। सभिनी शयुनि खां अखियूं ॿूटे, अखियूं बंदि करे चवंदा असांखे अल्लाह पंहिंजे अल्लाह जे वाइदनि ते यकीन आहे, अल्लाह ताला असांजी बनाईंदो, कॾहिं बि फिटाईंदो कोन, असांखे त हलणो आहे दीन ते। जेको इहो फ़ैसिलो कंदो अल्लाह पाक उन बादशाहनि जो बादशाह उन सां कामयाबी जो वाइदो थो करे। अल्लाह पाक इहा तक़वा जी सिफ़त मूंखे बि नसीब फरमाए, अवां भाउरनि खे अता फरमाए, पूरी उम्मत मुस्लिमा खे अता फरमाए, असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबी मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन। सुब्हानल्लाह व बिहम्दिही।